अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू सैयद बुजुर्ग। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। किबला इंशाल्लाह। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलातु वस्सलामु अला सय्यिदिना शफ़ीइ ज़ुनूबिना व तबीबि क़ुलूबिना अबिल क़ासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला बिल मजीद व किताबिहिल हमीद व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमिनन नासि मन यशरी नफ्सहु इब्तिग़ाअ मरज़ातिल्लाहि वग़फ़ूरु लिल इबाद। कुरान हकीम में जहाँ सूरह बकरा 170 बात कई आहे। चंद लम्हा ॻाल्हाइण खां पहिरियां सभ खां पहिरियां इन कॉन्फ्रेंस सहमत करे बंदोबस्त कयो आहे, उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। इन आयत जो तर्जुमो भी नथा कयूं छो त टाइम थोरो आहे, फ़क़ति रिवायतूं पढ़ां थो, काफ़ी बुज़ुर्ग इंतज़ार में आहिनि। ये जेका आहे मुंहिंजो मौज़ू आहे इमाम अली अलैहिस्सलाम जो फ़ख़्र ऐं तफ़सीर कबीर में इमाम फ़ख़्रुद्दीन राज़ी ऐं उन खां अलावा तफ़सीर अयाशी। इन्हनि ॿिन्हिनि, हिकु शिया तफ़सीर ऐं ॿी आहे अहले सुन्नत जी तफ़सीर। इन्हनि ॿिन्हिनि तफ़सीरनि में हिन आयत जे ज़ेल में हिन तरीक़े सां इबारत लिखियल आहे, जेका इबारत उन्हनि जी ख़िदमत में पढ़ां पियो पियो त लमा नाम अला फ़िराशिही क़ाम जिब्राईल इंद रअसिही व मीकाईल इंद रिजलैहि व जिब्राईल युनादी बखिन बखिन मम मिस्लुक या अली इब्न अबी तालिब युबाही अल्लाहुल मलाइकत बिक। त जॾहिं इमाम अली अलैहिस्सलाम जन रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिस्तरे ते सुथा त क़ाम जिब्राईल इंद रअसिही, जिब्राईल मथे वारे पासे खां हो, वल मीकाईल इंद रिजलैहि ऐं मीकाईल पेरनि वारे पासे खां हो। जिब्राईल निदा ॾेई चवे पियो त ए अली बिन अबी तालिब, तव्हांखे मुबारक हुजे, केरु आहे तव्हां जहिड़ो, छो त अल्लाह ताला फ़रिश्तनि जे दरमियान तव्हांजे ज़रिए सां फ़ख़्र मुबाहात करे पई। मुंहिंजी तरतीब कुझु रिवायतूं जेके बस मां थोरे टाइम में पढ़ंदुमि, उन मज़ा इहो ॿुधाईंदुमि त किन किन इमाम अली अलैहिस्सलाम जन ते फ़ख़्र कयो, ऐं आख़िर में हिकु रिवायत पढ़ंदुमि जंहिं मज़ा इहो बयानु थींदो त इमाम अली अलैहिस्सलाम जन कंहिं शइ ते फ़ख़्र कयो आहे। ॿी रिवायत मां हीअ पेश कंदुमि त रिवायत जा जुमला आहिनि त यफ़्तख़िर यौमल क़ियामत आदमु बिइब्निही शीस। क़यामत जे ॾींहं ते आदम पंहिंजे पुट शीस ते फ़ख़्र कंदो। वफ़्तख़िरु अना, रसूल ख़ुदा जन फरमाइनि था वफ़्तख़िरु अना बिअलियन, ऐं क़यामत में आदम पंहिंजे पुट शीस ते फ़ख़्र कंदो त मां रसूल मां मुहम्मद अरबी इमामुल मुत्तक़ीन अली अलैहिस्सलाम जन ते फ़ख़्र कंदुसि। उन खां अलावा टी रिवायत मां बि पेश कयां थो। कद बाही अल्लाह बिक अहल सबअ समावातिही, बेशक अल्लाह ताला फरिश्तनि में ए अली तुंहिंजे ज़रिए सां फ़ख़्र थो करे सतनि आसमान जे फरिश्तनि ते। उन खां अलावा चौथी रिवायत मां ही पेश कयां थो। इन हिकु रिवायत ते थोरो ॿ जुमला ॻाल्हाईंदुसि, ऐं उहा रिवायत हिन रीति आहे त इन अल्लाह युबाही बिअली इब्न अबी तालिब कुल्ल यौमिन अलल मलाइकतिल मुक़र्रबीन हत्ता यक़ूलु बखिन बखिन हनीअन लक या अली। हाणे हिन में हिकिड़ो नुक़्तो आहे जेका शइ मां बयानु करणु चाहियां थो, उहो इहो आहे त रिवायत जा जुमला जेकॾहिं असां ॾिसूं ऐं इन ते गौर फ़िकुर कयूं, तव्हां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह नहीं कंटिन्यू रखो जी। मां फ़क़ति इहो चयुमि त अल्लाह ताला इमाम अली अलैहिस्सलाम जन ते फ़ख़्र था कनि, रसूल ख़ुदा जन इमाम अली अलैहिस्सलाम जन ते फ़ख़्र था कनि, फ़रिश्ता इमाम अली अलैहिस्सलाम जन ते फ़ख़्र था कनि। त इमाम अली अलैहिस्सलाम जो फ़ख़्र छा आहे? उहे में मुनाजात जे आख़िरी मां ही जुमला पढ़ंदुमि त अली अमीरुल मोमिनीन जन फरमाइनि था इलाही कफ़ा बि इज़्ज़न अन अकून लक अब्दन व कफ़ा बि फ़ख़्रन अन तकून ली रब्बा अंत कमा उहिब्बु फजअलनी कमा तुहिब्बु। परवरदिगार, मुंहिंजे इज़्ज़त जे लाइ इहो काफ़ी आहे त मां तुंहिंजो अब्द आहियां, ऐं मुंहिंजे फ़ख़्र जे लाइ इहो काफ़ी आहे
त मां तुंहिंजो तूं मुंहिंजो रब आहीं, यानी इमाम अली अलैहिस्सलाम पंहिंजे रब ते फ़ख़ुर थो करे ऐं अलीअ जो रब इमाम अली अलैहिस्सलाम ते फ़ख़ुर थो करे। वमा अलैना इल्लल बलाग। मुख़्तसर ऐं ख़ूबसूरत गुफ़्तगू समाअत सैयद, ॾाढा मुस्तफ़ी थियासीं। मौला तव्हांखे सलामत रखे ऐं तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमाए। शुक्रगुज़ार आहियां तव्हांजा जो मां गुनहगार खे तव्हां टाइम ॾिनो। जज़ाकुमुल्लाह ख़ैर जज़ा।